ओम शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ 17/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार ये पुरुषोत्तम संगम युग आहे। पुराणी दुनिया बदिली हाणे नई ठहे थी। तव्हांखे हाणे पुरुषारत करे उत्तम देव पद पाइणो आहे। प्रश्न: सर्विसेबल ॿारनि जी ॿुधी में कहिड़ी ॻाल्हि सदैव यादि रहंदी आहे? उत्तर आहे, उन्हनि खे यादि रहंदो कि धन दिए धन न खुटे। हिन करे राति ॾींहुं निंड जो बि त्याग करे ज्ञान धन जो दान कंदा रहंदा, थकंदा न। लेकिन अगरि ख़ुदि में कोई अवगुण हूंदो त सर्विस करण जो उमंग न अची सघंदो आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि प्रति बाप वेही सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि परम पिता रोज़ु रोज़ु सम्झाईंदा आहिनि। जीअं रोज़ु रोज़ु टीचर पढ़ाईंदा आहिनि न, बाबा सिर्फ़ु शिक्षा ॾींदा आहिनि, संभालंदा रहंदा आहिनि। छो जो बाप जे घर त बाप जा त घर में ई ॿार रहंदा आहिनि, माउ बाप साथ रहंदा आहिनि न। हिते त इहा वंडरफुल ॻाल्हि आहे। रूहानी बाप वटि तव्हां रहंदा आहियो। हिकु रूहानी बाप मूल वतन में रहंदा आहिनि, पोइ कल्प में हिकु बार बाबा हेठि ईंदा आहिनि ॿारनि खे वरसो ॾियणु, व पावन ठाहिणु, सुख शांती ॾियणु। त ज़रूरु हेठि अची करे रहंदा हूंदा न। इन में ई मनुष्यनि जो मुंझियारो आहे। गायन बि आहे, साधारण तन में प्रवेश कंदा आहिनि। हाणे साधारण तन किथां खां उड़ी करे त न ईंदो न, ज़रूरु मनुष्य जे तन में ई ईंदा आहिनि। सो बि ॿुधाईंदा आहिनि कि मां हिन तन में प्रवेश कंदो आहियां। तव्हां ॿार बि हाणे सम्झंदा आहियो बाबा असांखे स्वर्ग जो वरसो ॾियणु आया आहिनि। ज़रूरु असां लाइक़ु न आहियूं, पतित आहियूं। सभु चईंदा बि आहिनि हे पतित पावन अचो, अची करे असां पतितनि खे पावन ठाहियूं। त बाबा वरसो ॾियण लाइ पहिरियों असांखे लाइक़ु ठाहींदा आहिनि, पहिरियों असांखे पावन ठाहींदा आहिनि, पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे कल्प पतितनि खे पावन करण जी ड्यूटी मिलियल आहे। हे ॿार हाणे हिन पतित दुनिया खे पावन ठाहिणो आहे। पुराणी दुनिया खे पतित, नई दुनिया खे पावन चइबो आहे। गोया पुराणी दुनिया खे नयो ठाहिणु बाबा ईंदा आहिनि। कलयुग खे त कोई बि नई दुनिया न चईंदो, इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे न। कलयुग आहे पुराणी दुनिया। बाबा बि ईंदा ज़रूरु पुराणे ऐं नए जे संगम ते। जॾहिं किथे बि तव्हां इहा सम्झाईंदा आहियो त चओ इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। बाबा आया आहिनि। सॼी दुनिया में अहिड़ो कोई मनुष्य न जंहिंखे इहो पतो हुजे कि इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। ज़रूरु तव्हां संगम ते ई आहियो तॾहिं त सम्झाईंदा आहियो न। मुख्य ॻाल्हि आहे ही संगम जी। त पॉइंट्स बि ज़रूरु ॾाढी ज़रूरु आहिनि। जो ॻाल्हि कोई न ॼाणंदा आहिनि उहो सम्झाइणी पए। हिन करे बाबा चईंदा आहिनि इहो ज़रूरु लिखिणो आहे कि हाणे इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। नए युग अर्थात सतयुग जा चित्र बि आहिनि। मनुष्य कीअं सम्झनि कि लक्ष्मी नारायण सतयुगी नई दुनिया जा मालिक हुया। उन्हनि जे मथां अक्षर ज़रूरु खपे पुरुषोत्तम संगम युग। इहे ज़रूरु लिखिणो आहे छो जो इहा मुख्य ॻाल्हि आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि कलयुग में अञा वर्ष पिया आहिनि, बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। त सम्झाइणो पए नई दुनिया जा मालिक लक्ष्मी नारायण आहिनि। इहा पूरी निशानी आहे। तव्हां चईंदा आहियो हिन राज्य जी स्थापना थिए थी। गीत बि आहे न, नवयुग आयो अज्ञान नींद सां जागो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो हाणे संगम युग आहे। इन्हनि खे नवयुग न चईंदासीं, संगम खे संगम युग ई चईंदासीं। इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि पुराणी दुनिया ख़त्म थी नई दुनिया जी स्थापना थींदी आहे। मनुष्य सां देवता ठहो था न, राजयोग सिखो था न, है न। मनुष्य खां देवता ठहो था, राजयोग सिखो था। हिन समय असां राजयोग सिखूं था। देवताउनि में बि उत्तम पद आहे लक्ष्मी नारायण जो। इहे बि आहिनि त मनुष्य ई हिन में दैवी गुण आहिनि।
इन करे देवी देवता चइबो आहे सभिनि खां उत्तम गुण आहे पवित्रता जो। तॾहिं त मनुष्य देवताउनि जे अॻियां वञी करे मथो टेकंदा आहिनि। इहे सभु पॉइंट्स बुद्धि में धारण करे धारण उन्हनि खे थींदी जो सर्विस कंदा रहंदा, है न। चइबो बि आहे न, धन दिए धन न खुटे। ॾाढी सम्झानी मिलंदी रहंदी आहे। नॉलेज त ॾाढी सहज आहे न, परंतु कोई में धारणा सुठी थींदी आहे, कोई में न थींदी आहे। जंहिंमें अवगुण आहे उहो त सेंटर संभाले बि न सघंदा। त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। प्रदर्शनी में बि सीधा सीधा अक्षर ॾियणा खपनि। पुरुषोत्तम संगम युक्त मुख्य सम्झाइणो खपे। हिन संगम ते आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी। जॾहिं इहा धर्म हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न। इहे जो महाभारत लड़ाई आहे उन जी बि ड्रामा में नूंद आहे, है न। हिन संगम ते इहा धर्म जी स्थापना थींदी आहे। जॾहिं इहो धर्म हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। ये जो महाभारत लड़ाई आहे उन जी बि ड्रामा में नूंद आहे न। ॿियो कोई धर्म हुयो ई न। ये जो महाभारत लड़ाई आहे इहा बि ड्रामा में नूंद आहे। इहे बि हाणे निकिता आहिनि, अॻियां थोरी हुया। 100 वर्ष जे अंदरि सभु ख़लास थी वेंदा, मतिलबु जो बि लड़ाई जा सामान निकिता आहिनि। संगम युग खे कम से कम 100 वर्ष त खपनि न। सॼी दुनिया नई ठाहिणी आहे। नई दिल्ली ठाहिण में केतिरा वर्ष लॻिया। तव्हां सम्झंदा आहियो भारत में ई नई दुनिया हूंदी, पोइ पुराणी दुनिया सभु ख़लास थी वेंदी, सभु पूरी दुनिया ख़ाली थी वेंदी। बाक़ी रहंदा मुठ जो कुझु रहंदा, कुझु त रहंदा न। प्रलय त थींदी न। इहे सभु ॻाल्हियूं बुद्धि में आहिनि। हाणे संगम युग आहे। नई दुनिया में ज़रूरु इहे देवी देवता हुया, पोइ इहे ई हूंदा। इहा आहे ई राजयुग जी पढ़ाई। अगरि कोई डिटेल में न सम्झाए सघंदो आहे त सिर्फ़ु इहा ॻाल्हि चओ परम पिता परमात्मा जो सभिनि जो बाप आहे। उन्हनि खे त सभु यादि कंदा आहिनि। उहा असां सभु ॿारनि खे चईंदा आहिनि तव्हां पतित ठही विया आहियो, उपकारदा बि आहियो, हे पतित पावन अचो। बराबरि कलयुग में पतित आहिनि, सतयुग में पावन हूंदा आहिनि, है न। हाणे परम पिता परमात्मा चईंदा आहिनि देह सहित इहे सभु पतित संबंध छॾो, मामिकम यादि करो त पावन ठही ईंदव। बाबा सभिनि खे बुद्धि सां छॾाए करे पाण सां बुद्धि लॻाईंदा आहिनि पावन ठाहिण लाइ। पोइ पावन थी वेंदा, पोइ तव्हांखे नए बाबा जी श्रीमत अनुसार हर हिक जे संबंध में अचिणो आहे, है न। छो जी रहणो त हिन दुनिया में आहे, पाठ त हिते ई वॼाइणो आहे न। त बाबा पहिरियों असांखे देह सहित इहे सभु पतित संबंध छॾाईंदा छो आहिनि? पावन ठाहिण लाइ। हिकु बार आत्मा पावन ठही वई त मथे थोरी रहणो आहे, पोइ हेठि अची वापसि संबंध निभाइणो आहे। त उहे संस्कार बि विझणा आहिनि, है न। त बाबा चवनि था इहे गीत जा ई अक्षर आहिनि, गीता जा ई अक्षर आहिनि। देह सहित सभु संबंध छॾे मामिकम यादि करो। बाबा खां पॉज़िटिव एनर्जी वठो। दुनिया में रहण जे लाइक़ु धारणा करण लाइ, ज्ञान बुद्धि में धारण करण लाइ उहो शक्ति वठो। आहे त गीता जे युग न, गीता संगम युग ते ई ॻायल आहे, जबकि विनाश थियो हुयो। बाबा राजयुग सिखायो ई न। राज जी स्थापना थी वई, पोइ ज़रूरु थींदी बि। बाबा अची करे असांखे राजयुग सेखारींदा आहिनि। राज जी स्थापना थी हुई, वरी थींदी बि ज़रूरु। ये सभु रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि। चलो हिन तन में न अचनि त कोई में त ईंदा न। सम्झानी त बाप जी आहे न।
कोई में बि अचनि, असांखे त ज्ञान ॿुधी करे जो नई ॻाल्हियूं मिलनि थियूं ऐं हुन अनुसार हली करे जो असांजे जीवन में परिवर्तन थिए थो। असां चलो तव्हांखे अगरि ब्रह्मा बाबा न बि सम्झ में अचनि, पर तव्हां ज्ञान ॿुधी करे जो धारणा थींदी, जो परिवर्तन थींदी, उहो त नवीन आहे न, नयो आहे न। सम्झानी त बाबा जी आहे। असां इन्हनि जो नाम वठंदा न आहियूं, असां त सिर्फ़ु बतलाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव ऐं मूं वटि हली ईंदव। केतिरो सहज आहे न, सिर्फ़ु मूंखे यादि करो, 84 जे चक्कर जो ज्ञान बुद्धि में हुजे। जो धारणा कंदा उहो चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा। जो धारणा कंदा उहो चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा। इहे मैसेज त सभु धर्म वारनि जे लाइ आहे। घर त सभिनि खे वञिणो आहे, असां बि घर जो ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि। पादरी आदि कोई बि हुजे, तव्हां उन्हनि खे बाप जो संदेश ॾेई सघंदा आहियो। तव्हांखे ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। परम पिता परमात्मा चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। सभिनि खे इहे ई यादि करायो। बाबा जो पैगाम ॿुधाइणो ई नंबर 1 सर्विस आहे। गीता जो युग बि हाणे आहे न, बाबा आया आहिनि, इन करे इहे चित्र ज़रूरु रखिणो खपे। जो सम्झाईंदा आहिनि असां बाप जो पैगाम ॾेई सघंदा आहियूं त तयारु रहणो खपे, दिलि में अचिणो खपे, असां ई अंधनि जी लाठी ठहूं। ये पैगाम त कोई खे बि ॾेई सघंदा आहियो। बीके जो नाम ॿुधी करे ई रिझंदा आहिनि। चओ असां सिर्फ़ु बाप जो पैगाम ॾींदा आहियूं। परम पिता परमात्मा चईंदा आहिनि मूंखे यादि करो बसि, है न। परम पिता परमात्मा चईंदा आहिनि मूंखे यादि करो बसि। असां कंहिंजी ग्लानी न कंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो, मां ऊच ते ऊच पदत पावन आहे। मूंखे यादि करण सां तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। ये नोट करो, ये ॾाढी कम जी चीज़ आहे। हथ ते व पांव ते अक्षर लिखाईंदा आहिनि, इहे बि लिखियो। एतिरो सिर्फ़ु ॿुधायो त बि रहमदिल कल्याणकारी ठहनि, है न। एतिरो सिर्फ़ु ॿुधायो त बि रहमदिल कल्याणकारी ठहूं। मतिलबु अगरि तव्हां ईअं ॿुधाईंदव त बि रहमदिल कल्याणकारी ठहींदा। पाण सां प्रण करणो खपे। सर्विस ज़रूरु करणी आहे, पोइ आदत पइजी वेंदी। हिते बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो, चित्र ॾेई सघंदा आहियो न। ये पैगाम ॾियण जी चीज़ आहे। लाखो ठही वेंदा, घर घर में वञी करे पैगाम ॾियण आहिनि। चित्र घर घर में वञी करे पैगाम ॾियणो आहे। पैसो कोई ॾे न ॾे, चओ बाप त आहिनि ई ग़रीब निवाज। असांजो फ़र्ज़ु आहे घर घर में पैगाम ॾियणु। इहे बाप दादा आहिनि, इन्हनि सां इहो वरसो मिलंदो आहे। 84 जन्म इहे वठंदा, इन्हनि जो इहे अंतिम जन्म आहे। असां ब्राह्मण आहियूं, सुबुह देवता ठहींदासीं। असां ब्राह्मण आहियूं, पोइ वरी असां देवता ठहींदासीं। हा न, असां ब्राह्मण आहियूं, पोइ वरी असां ई वञी करे देवता ठहींदासीं। ब्रह्मा बि ब्राह्मण आहे न, प्रजापिता ब्रह्मा अकेलो त न हूंदो न, ज़रूरु ब्राह्मण वंशावली बि हूंदी। ब्रह्मा सो विष्णु देवता, ब्राह्मण आहे चोटी, उहे ई देवता पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा, है न। ब्राह्मण ई वञी करे देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा। कोई ज़रूरु निकिरंदो जो तव्हांजी ॻाल्हियुनि खे सम्झंदा। पुरुष बि सर्विस करे सघंदा आहिनि। सवेरे उथी करे मनुष्य जॾहिं दुकानु खोलंदो आहे त चईंदा आहिनि सुबुह जो साईं तव्हां बि सवेरे सवेरे वञी करे बाप जो पैगाम ॿुधायो। चओ तव्हांजो धंधो ॾाढो सुठो वेंदो। तव्हां साईं खे यादि करो त 21 जन्मनि जो वरसो मिलंदो। अमृत वेले जो टाइम ॾाढो सुठो हूंदो आहे। अॼुकल्ह कारखाननि में माताऊं बि वेही कमु कंदियूं आहिनि।
ये बैच बि ठाहिणु ॾाढो सहज आहे, है न। ये बैच बि ठाहिणु ॾाढो सहज आहे। तव्हां ॿारनि खे त राति ॾींहुं सर्विस में लॻी वञिणो खपे, निंड बि हराम करे ॾियणी आहे। बाबत जो परिचय मिलण सां मनुष्य धन जा ठही वेंदा आहिनि, धणी जा ठही वेंदा आहिनि न। तव्हां कंहिंखे बि पैगाम ॾेई सघंदा आहियो। तव्हांजो ज्ञान त ॾाढो ऊच आहे। चओ असां त हिक खे यादि कंदा आहियूं, क्राइस्ट जी आत्मा बि उनजो ॿार हुई न। ईंदा आत्मायूं त सभु उन्हनि जा ॿार आहिनि। उहे ई गॉड फादर चईंदा आहिनि की ॿियो कोई बि देहधारियुनि खे न यादि करो। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा, मूं वटि अची वेंदा। मनुष्य पुरुषार्थ कंदा ई आहिनि घर वञण लाइ, परंतु वेंदो कोई बि न आहे। ॾिसबो आहे ॿार हाणे ॾाढा बाबा ॾिसंदा आहिनि ॿार हाणे ॾाढा ठंडा थी विया आहिनि, एतिरी महिनत पहुचती न आहे, बहानो कंदा रहंदा आहिनि। इन में ॾाढो सहन बि करिणो पवंदो आहे। धर्म स्थापक खे केतिरो सहन करिणो पवंदो आहे। क्राइस्ट जे लाइ बि चईंदा आहिनि, उन्हनि खे क्रॉस ते चढ़ायो। तव्हांजो कमु आहे सभिनि खे संदेश ॾियणु, है न। असांखे सहन करिणो पवंदो, मतिलबु पंहिंजो धर्म स्थापन करण लाइ माण्हुनि खे सहन करिणो ई पवंदो आहे। तव्हांजो कमु आहे सभिनि खे संदेश ॾियणु, उनजे लाइ युक्तियूं बाबा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। कोई सर्विस न कंदा आहिनि त बाबा सम्झाईंदा आहिनि धारणा न आहे। बाबा राय ॾींदा आहिनि कीअं पैगाम ॾियो। ट्रेन में बि तव्हां पैगाम ॾींदा रहो। तव्हां ॼाणंदा आहियो असां स्वर्ग में वेंदा आहियूं, कोई शांतिधाम में बि वेंदा न। कोई शांतिधाम मतिलबु कोई थोरी आत्मा शांतिधाम में रहंदियूं, थोरी आत्मा हेठि पाठ वधाईंदियूं न, छो जी हिते त ड्रामो हलणो ई आहे। बाबा चईंदा आहिनि रास्तो त तव्हां ॿुधाए सघंदा आहियो, तव्हां ब्राह्मणनि खे वञिणो खपे। आहिनि त ॾाढा, ब्राह्मणनि खे काथे त रखंदा न। ब्राह्मण देवता क्षत्रिय प्रजापिता ब्रह्मा जी औलाद त ज़रूरु हूंदा न, है न। आदि में आहिनि ही ब्राह्मण। तव्हां ब्राह्मण आहियो, ऊच ते ऊच। ॾिसो बाबा सां की केॾो नशो था चढ़ाइनि की असां ब्राह्मण आहियूं, ऊच ते ऊच, है न। इन में कोई हाफ कास्ट ब्राह्मण बि आहिनि त कोई फुल कास्ट ब्राह्मण बि आहिनि, लेकिन उन्हनि कम से कम बाबा खे मुंहिंजो बाबा त चयो न। जीअं आत्मायूं ख़ुदि खे पहचानियो, बाबा खे पहचानियो, जे दिलि सां चए मुंहिंजो बाबा, त उन्हनि जी डोर बाबा सां त जुड़ी वई न, है न। ब्रह्मा द्वारा बाबा खे पहचानियो, कुझु त धारणा कंदियूं हूंदियूं, सेवा कंदियूं हूंदियूं न। ये ब्राह्मण आहिनि कुख वंशावली, ब्राह्मण त ज़रूरु खपनि, न त प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण काथे विया। ब्राह्मण खे तव्हां वेही सम्झायो त उहो झटि सम्झंदा। चओ तव्हां बि ब्राह्मण आहियो, असां बि पंहिंजे खे ब्राह्मण कहलाईंदा आहियूं। हाणे ॿुधायो तव्हांजो धर्म स्थापना करण वारो केरु? ब्रह्मा जे सवाइ कोई नाम ई न वठंदो। तव्हां ट्रायल करे ॾिसो। ब्राह्मणनि जे बि ॾाढा वॾा वॾा कुल हूंदा आहिनि। पुजारी ब्राह्मण त ढेर आहिनि, अजमेर में ढेर ॿार वेंदा आहिनि। कॾहिं कंहिं समाचार न ॾिनो आहे की असां ब्राह्मणनि सां मिलिया आहियूं। उन्हनि सां पुछो तव्हांजो धर्म स्थापना करण वारो केरु, है न। उन्हनि खां इहे पुछी सघंदा आहियो ब्राह्मण धर्म कीअं स्थापना कयो। तव्हांखे त मालूम आहे सचा ब्राह्मण केरु। तव्हां ॾाढनि जो कल्याण करे सघंदा आहियो। यात्राउनि ते भगती वेंदा आहिनि। इहे चित्र त ॾाढा सुठा आहिनि लक्ष्मी नारायण जा। तव्हांखे मालूम आहे जगदम्बा केरु, लक्ष्मी केरु। ईअं तव्हां नौकरनि भेलियनि आदि खे बि सम्झाए सघंदा आहियो। तव्हांजे बग़ैर कोई आहे न जो उन्हनि खे ॿुधाए। ॾाढो रहमदिल ठहिणो आहे। चओ तव्हां बि पावन ठही पावन दुनिया में वञी सघंदा आहियो। पंहिंजे खे आत्मा सम्झी शिव बाबा खे यादि करो। शौक़ु ॾाढो हुजिणो खपे, कंहिंखे बि रास्तो ॿुधाइणो आहे, ॿुधाइण जो ख़ुदि यादि कंदा हूंदा उहे ई ॿिए खे यादि कराइण जो पुरुषार्थ कंदा। बाबा त न वञी करे ॻाल्हि कंदा न, इहे त ॿारनि जो कमु आहे। बाबा खे थोरी पंहिंजी राजधानी स्थापना करणी आहे।
बाबा त असांखे ज्ञान ॾेई सघंदा आहिनि, हिमत ॾेई सघंदा आहिनि, शक्ति ॾेई सघंदा आहिनि, गुण ॾेई सघंदा आहिनि। करिणो न करिणो ॿारनि जो कमु आहे, न त बाबा हिक जे लाइ करनि त सभिनि जे लाइ छो न करनि। इहे त तव्हां ॿारनि जो कमु आहे, ग़रीबनि जो कल्याण करिणो आहे, न वीचारा ॾाढा सुखी थी वेंदा। थोरो यादि कंदा करण सां प्रजा में बि अची वेंदा, उहो बि सुठो। इहो धर्म त ॾाढो सुखु ॾियण वारो आहे न। दिन प्रतिदिन तव्हांजो आवाज़ु ज़ोर सां निकिरंदो। सभिनि खे यही पैगाम ॾींदा रहो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। तव्हां मिठे मिठे वारा पद्मा पदम भाग्यशाली आहियो। बाबा चवनि था कि तव्हां पद्मा पदम भाग्यशाली आहियो। जबकि महिमा ॿुधंदा आहियो त सम्झंदा आहियो, पोइ बि कोई ॻाल्हि जी फ़िक्रात आदि छो रखणी खपे, है न। तव्हां मिठे मिठे ॿार ॾाढा पद्मा पदम भाग्यशाली आहियो, जबकि महिमा ॿुधंदा आहियो त सम्झंदा आहियो, पोइ बि कोई जी फ़िक्रात आदि छो रखणी खपे, हा। इहा आहे ही गुप्त ज्ञान, गुप्त ख़ुशी, है न। असांखे हमेशह गुप्त रहणो खपे। असांजो कर्म आहे कि असांखे सभिनि खे संदेश ॾियणो आहे। पोइ कोई ॿुधे न ॿुधे, कोई वठे न वठे, कम से कम अंत में असांखे उल्हाना त न ॾींदो न। ये गुप्त ज्ञान, गुप्त ख़ुशी आहे। तव्हां आहियो इनकॉग्निटो वॉरियर्स। तव्हांखे अननोन वॉरियर्स चईंदा आहिनि। कोई अननोन वॉरियर्स थी न सघंदो आहे ॿियो कोई। तव्हांजो दिलवाड़ा मंदिर पूरो यादगार आहे, है न। बाबा चवनि था कि तव्हांजो दिलवाड़ो मंदिर पूरो यादगार आहे। दिलि वठण वारो परिवार आहे न। महावीरनियूं, है न। दिलवाड़ा मंदिर में महावीरनियूं ऐं उन्हनि जा औलाद, ये पूरो तीर्थ आहे। काशी खां बि ऊची जॻह ये दिलवाड़ा मंदिर आहे। काशी खां बि ऊची जॻह ये दिलवाड़ा मंदिर आहे। अच्छा मीठे मीठे स्कूल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, घर घर में वञी करे बाप जो पैगाम ॾियणो आहे। सर्विस करण जो प्रण करो। सर्विस जे लाइ कोई बि बहानो न ॾियो। ॿियो आहे कहिड़ी बि ॻाल्हि जी फ़िक्रात न करणी आहे। गुप्त ख़ुशी में रहणो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि जी फ़िक्रात न करो, हमेशह गुप्त ख़ुशी में रहो। कहिड़ी बि देहदारी खे यादि न करिणो आहे, हिकु बाप जी यादि में रहणो आहे। वरदान, कल्याणकारी बाप ऐं समय जो हर सेकेंड लाभ उठाइण वारो निश्चय बुद्धि निश्चिंत ठाहो। जो बि दृश्य हले थो उनखे त्रिकालदर्शी ठही करे ॾिसो। हिम्मत उल्लास में रही स्वयं बि समृद्ध ठहो ऐं विश्व खे बि समृद्ध ठाहियो। स्वयं जे तूफ़ाननि में हिलो न, अचल ठहो, है न। हिम्मत ऐं उल्लास में रही स्वयं बि समृद्ध आत्मा ठाहो, विश्व खे बि समृद्ध ठाहियो। जो बि दृश्य हले थो उनखे त्रिकालदर्शी स्टेज में स्थित थी करे ॾिसो। स्वयं जे तूफ़ाननि में हिलो न, अचल रहो। जो समय मिलियो, साथ मिलियो, अनेक प्रकार जा खज़ाना मिलनि था, उन्हनि सां संपत्तिवान, समृद्धिवान ठहो। सॼे कल्प में अहिड़ा ॾींहं पोइ अचण वारा न आहिनि, इन करे पंहिंजी सभु चिंतायूं बाबा खे ॾेई करे निश्चय बुद्धि ठही सदा निश्चिंत रहो। कल्याणकारी बाप ऐं समय जो हर सेकेंड लाभ उठायो। स्लोगन आहे, बाबा जी संग जो रंग लॻायो त बुरायूं स्वतः समाप्त थी वेंदियूं। अव्यक्त इशारो,
विदेही ठहिण जी विधि बिंदी ठहिण। अशरीरी ठहींदा आहियो, कर्मातीत ठहींदा आहियो। सभिनि जी विधि बिंदी आहे। इन करे बाप दादा चईंदा आहिनि अमृत वेले बाप दादा सां मिलन मनाईंदे रोह रियान कंदे जॾहिं कार में ईंदा आहियो त पहिरियों 3 बिंदियुनि जो तिलक मस्तक ते लॻायो। महात्मा बिंदी, बाप बिंदी ऐं पूरो ड्रामो बिंदी, है न। लॻायो, चेक करो कहिड़े बि कारण सां ई स्मृति जो तिलक मिटी त न वेंदो आहे। अविनाशी अमिट तिलक रहे, अविनाशी अमिट तिलक रहे। महात्मा बिंदी, बाबा बिंदी ऐं ये पूरो ड्रामो में जो थियो उहो बिंदी, ये सदा अविनाशी अमिट तिलक लॻो रहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो,